إلا وأنتم مسلمون صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों अल्लाह ताला जल जलालहू जल शानो शान सभिनी के हिदायत नसीब फरमाए ईमान सा रहाए ईमान सा खात्मो बिल खैर नसीब फरमाए अजी करी वडे कम जी गाल आहे तव्हांखे ॿुधाइण चाहियां वो अड़ी गाल जेका हर मोमिन जे मन जी ख्वाहिश सुभान अल्लाह हर मोमिन जे दिल जी चाहत दिल जी ख्वाहिश दिल जी तमन्ना हर ईमान वारो चाहिदो त मां पंहिंजे महबूब मदीने वारे मीर सां जन्नत में गॾु हुजां लजपाल नबी जो पाड़ो हुजे बस इन में सब नेमतूं अची इन में दुनिया की कामयाबी आखिरत की भलाई जहन्नम का छुटकारो जन्नत जो हर नेमत इन्हें में अची वही मदीने वाले जो पाड़ो मिली तव्हांजे दिल जी का अहिड़ी ख्वाहिश आहे कंहिंजी कंहिंजी इहा ख्वाहिश आहे चाहियो था त पंहिंजे नबी सां गॾु हुजां मदीने वारे मीर जो साथ हुजे लजपाल नबी जो पाड़ो हुजे इमाम अबू याला इमाम इसबहानी रिवायत आंदी है हजरत अबू सईद खुदरी असहाबी रज़ियल्लाहु तआला अन्हु खां मदीने वाले साईं फरमाया मन कल्ल मालुहु व कसरत क़ियामुहु व हसनत सलातुहु वलम यक़बिल मुस्लिमीन जाअ यौमल क़ियामत व हुव मईकहा सुभान अल्लाह ये मुझे बयानी ने आयो साथों नजर अचे सही कहते साईं मदीने वाले साईं फरमाया त हे ॻाल्हियूं जे तव्हांखे नसीब थी वञनि त तव्हां मूं मोहम्मद सां गॾु हीअं हुजो हीअं सरकार आङिरियूं मुबारक मथे करे सहाबन खे ॾेखारे पंहिंजे उम्मत खे इहा तशबीह ऐं मिसाल ॾेई फरमायो त जीअं हे ॿ आङिरियूं पाण में गॾु आहिनि ॾिठी न आहे फ़र्क़ न आहे जुदाई न आहे विछोड़ो न आहे आङिरियूं पाण में मिलियल जुड़ियल गॾियल आहिनि ईअं मुंहिंजो उम्मती मूं मोहम्मद करीम सां हीअं गॾु उन जे लाइ कुझु शर्त है कहिड़ा पहिरें नंबर ते मन कल्ल मालू माल थोरो हुजे पैसो रोकड़ घटि अथसि परवाह न करे पैसो रोकड़ घटि आहे परवाह न करे कसरत अयाल घणो थी वञे पुट धीअूं वॾो केड़ वॾो कबीलो तव्हांखे ख़बर आहे त पैसो घटि घर जा भाती घणा त परेशानी वधीक आहे जेतिरा घर जा भाती घणा ओतिरा ख़र्च
ख़र्च घणा मिसाल ब पुट आहिनि उन्हनि जो उन हिसाब सां ख़र्च आहे पर जेकर 4 पुट थी वञनि 8 पुट थी वञनि त ख़र्च वधंदो साईं फरमायो त पैसो घटि अथसि अयाल घणो थी वियुसि तंहिंजे बावजूद बि रड़ दां पिटको वाको कूकू न करे अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहे सब्र करे शुक्र करे सुभान अल्लाह वहसनत सलातुहु ऐं नमाज़ पढ़े ठाही नमाज़ न छॾे पढ़े पर ये बेदिली न सोनी तरह सां ठाहे दिल जे गहराई सां दिल जे प्यार ऐं मोहब्बत सां नमाज़ पढ़े वलम यग़्तबिल मुस्लिमीन ऐं के बि मुसलमान जी गिला न करे के जी पचार न करे के जी बुराई बयान न करे के जा ऐब न चोड़े के बुरो न सदे बस ये 4 ॻाल्हियूं जंहिंखे नसीब थी वियूं साईं फरमाईंदा जा यौमल क़यामा क़यामत जे ॾियारे उथंदो त मूं मुहम्मद सां हीअं गॾु तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई आहे न अकुल शरीफ जी ॻाल्हि पहुती अलाए न पहुती वरी ॿुधो साईं फरमाए त माल थोरो अयाल घणो पर उन ते रड़ दां पिटको न करे सब्र ऐं शुक्र करे रब जी रज़ा ते राज़ी रहे ऐं नमाज़ ठाहे सुभान अल्लाह ऐं कंहिंजी गिला कंहिंजी पराई पचार न करे बस ये शयूं जंहिंखे नसीब थी वियूं मूं मोहम्मद करीम सां गॾु हीअं हूंदो जीअं सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह सुभान अल्लाह ऐं मदीने वाले साईं फरमायो नमाज पढ़ो ठाहे पढ़ो चमू चमू कयो त उन्हें ते पाबंदी लगातार मुसलसल कंदा सुभान अल्लाह असां वारे यारनि जो हाल इहो आहे कॾहिं शौक़ जे घोड़े ते चढ़िया बसि ईअं पिया डोड़ंदा कॾहिं वरी मंडी कॾहिं कॾहिं शौक़ कॾहिं रब खे विसारे वेंदा कॾहिं सब्र शुक्र कंदा कॾहिं नमाज़ूं ठाहे जोड़े पढ़ंदा कॾहिं नमाज़ जे वेझो ई न ईंदा कॾहिं रड़ियूं दाऊं शिकायतूं कंदा कॾहिं परायूं पचारूं पिया कंदा कॾहिं पंहिंजे रब जूं शिकायतूं पिया कंदा इहे माण्हू अल्लाह खे पसंदि न आहिनि रब खे उहे माण्हू वणंदा आहिनि जेकी जहिड़े हाल में बुराए सब्र शुक्र कंहिंजी पचार न हुजे नमाज ठाहे जोड़े पढ़ंदो रहे इहो जन्नती आहे इहो मदीने वारे मीर जो पाणी सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह हदीस आहे हिकिड़ी ॾाढे कम जी आहे सॼी ज़िंदगी तव्हांखे कम ई बशर्ते खे यादि कयो ध्यान सां ॿुधो
मुझे आका फरमाए, इमाम हाकिम रिवायत कर दिया, हजरत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे, मुझे लजपाल नबी फरमायो, इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल लयहमी अब्दहुल मुमिन दुनिया व हुव युहिब्बु कमा तहमुन मरीदकुम तआम वश्शराब। सुभान अल्लाह। कदे कदे अल्लाह ताला पंहिंजे बाने खां उन्हें जी पसंदीदा शय के रोके विझंदो। कदे 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 अल्लाह ताला पंहिंजे बाने खां उन्हें जी पसंदीदा शय के रोके विझंदो। जीअं तव्हां कदे तव्हांजो मरीज़ बीमार थी पवे, भलो तव्हां उनखे खाइण न ॾींदा आहियो, तव्हांखे वणे थो तव्हां खाओ था, पर मरीज़ खे खाइण हीअ शइ न खाइजे। पुछा भाउ मूंखे इहा शइ ॾे, भाउ वारो कर, या मूंखे मिठी शइ खाराए, खजूर खाराए, तव्हांजो त हिनखे शुगर न खाइजे। समझो था? घर में बिरयानी नथी, हो मरीज़ पुछे थो मां बिरयानी खां, हुनखे दिलि जी तकलीफ़ आहे, तव्हां झलियोसि था, अरे बाबा तूं बिरयानी तव्हां सभु खाओ था, मां न खाओ, मुंहिंजो रूह कोटो कढे। माण्हू चाहींदो न भली शइ मूंखे मिले, पर घर भाती का शइ उन खां रोकींदा आहिनि। हाणे इहो रोकण उन मरीज़ जे लाइ उन सां दुश्मनी न आहे, उन जे फ़ाइदे जे लाइ, उन जे नफ़े जे लाइ, उन जी सिहत जे लाइ ज़रूरी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वारो साईं इहो मिसाल ॾेई थो फरमाए, मुंहिंजा बाना कॾहिं कॾहिं तव्हां का शइ पसंदि कंदा आहियो त हीअ शइ मूंखे मिले, पर अल्लाह रोकींदो आहे उन शइ खे न ॾींदो। या रब तव्हां सां दुश्मनी न आहे, तव्हां सां रब जी का अल्लाह जी तव्हां सां का दुश्मनी कोन्हे, पर जेका शइ तव्हां खां रोकी त तव्हांजे फ़ाइदे जे लाइ, तव्हांजे भलाई। ॻाल्हि पोती हले न पोती, जे समझी आहे सोच भले घणी। मिसाल नंढड़ो ॿार उनजे साम्हूं टांटो चिमके थो पियो, हवा ते पजला वॼे छरके थो पियो, ॿारड़ो चवे थो वञी खणा बात में विझां खेॾां, पर मां उनखे पोइ ते हटाए थी, पोइ ते चिके हा रोए थो, छॾो त मां इहा शइ खणा, मां उनखे पोइ ते हटाए, मां ते ॿारु कावड़जे थो त मां उनखे छॾ त इहा शइ खणा, चमके थी पई भली शइ आहे, कजला थी थिए पई, इहा शइ मुंहिंजे फ़ाइदे जी आहे, खणा, मां उनखे पोइ ते छिके थी। सच ॿुधायो त अम्मा उनजी सॼण आहे या दुश्मन आहे? ॿुधायो अम्मा उनजी ख़ैर ख़्वाह आहे या बदख़्वाह आहे? अम्मा उनजी भलाई जी सोचे या बुराई जी सोचे? कॾहिं कॾहिं असां बि ज़िद कंदा आहियूं, पंहिंजे पंहिंजे याम ते हथ रखो, साईं बिल्कुलु साईं गुलाम ॿुधाइयूं घुरायूं था, पर मूं वारो कमु न थियो। अलाह खे बि ॾाढा अर्ज़ कया त ॾाढियूं दुआऊं घुरियूं अथनि, पर कमु न थियो। इहो कमु जंहिंते तूं ज़िद कयूं बीठो आहीं, जंहिं कम जे लाइ, जंहिं शइ जे लाइ, जंहिं माल जे लाइ, जंहिं शादी जे लाइ, जंहिं निकाह जे लाइ, जंहिं रिश्ते जे लाइ, जंहिं बन्नी जे लाइ, जंहिं बन्नी जे लाइ, जंहिं ज़रूरत जे लाइ तोखे चाहत ख्वाहिश, पर रब ॾिसे थो त इहा शइ पंहिंजे फ़ाइदे में कोन्हे, पोइ अल्लाह तोखे उन शइ खां कीअं परे कंदो आहे, जीअं मरीज़ खे उनजे पसंदीदा ताम खां तव्हां परे।
जिद्दी रोबार फकीर ता जिद्दी रा फकीर न पड़ ये कम न थियो आ त समझो इने में भी मुराद इने में का भलाई प्रिया संदे पार जी मिड़ई मिठाई प्रिया संदे पार जी मिड़ई मिठाई काने कड़ाई चखी जे जेठ करे जो सल्लल्लाहु अलैहि अञा मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकड़ी गाल ध्यान सां हिकड़ी शइ जेका तव्हां चाहिए उहा तव्हांखे रब न ॾिनी मुमकिन आहे इन खां ॿी का भली शइ तव्हांखे ॾिए समझो था जेका शइ तव्हां घुरी पे उहा न ॾिने छो त उहा तव्हांजे भलाई में न हुई उन खां ॿी का भली शइ तव्हांखे रब ॾिए या वरी हिते न ॾिए त वरी हुते तव्हांखे ॾिए हितो वारी शइ त घुरिजी बि वेंदी न कोन घुरबी पर हुते वारी शइ हमेशह क़ाइम दाइम इन जे करे तव्हां सिद्धीरा न थियो तव्हां कल्पीरा न थियो तव्हां दोधीरा न थियो तव्हां पंहिंजे रब सां सच्चा बानी बणिजी वञो पंहिंजे नबीअ जा सच्चा गुलाम बणिजी वञो तव्हां पंहिंजे मुर्शिद जा सच्चा मुरीद हठीरा होटीरा दोतीरा ये माण्हू अलाह खे पसंदि न आहे सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि मदीने वाले साईं जो अजीब फरमान इमाम अहमद रिवायत दिया मुझे आका मदीने वाले साईं फरमायो तो इन मूसा सलातुल्लाहि व सलामुहु अलैहि क़ाल ऐ रब अब्दुकल मुमिनो तकदरु अलैहि फि दुनिया सुभान अल्लाह ये लिए मूसा अलैहिस्सलाम सफा ध्यान में सफा तवज्जो मूसा अलैहिस्सलाम अल्लाह के अर्ज जो मालिक तुझो मोमिन बानो के शे दे ला पे तो सिक्के सुभान अल्लाह इको तो सिक्का ही मोमिन सुभान अल्लाह मूसा जलाली मुर्स हुयो जलाली पैगंबर हुयो अल्लाह जो महबूब नबी पैगंबर सगो मालिक तुझो बानो तोखे मञण वारो ज़ाकिर ज़ाकिर पेड़ी बैठो अपन को बैठो नमाज़ बैठो पढ़े सिक्के बैठो का वाज तस्दीक में तड़पे तो पर कम न हां सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान पर पूरी न तो कर मौला तेरा देर केड़िया तो मत खोड़ ते केड़िया तू जो बानोवा मोमिनवा तो के मन्नण वारो आ तो ते ईमान रखण वारो आ पर सिक्का ही मिले के तो
जने मूसा यो अर्ज कयो अल्लाह ताला जल शानो जन्नत जो ओच तो पर्दो हटायो सुभान अल्लाह बहश्त जाहिर ही जो मूसा कलीमुल्लाह पियो ता सुभान अल्लाह वाह जा मजा माड़ी बंगला हुरू उसूरू नेमतू लजीज खादा न खम न दुख न परेशानी रुके मजा रुके फरहत रुके करार मालिक ये के लाए खाइन ते ये जन्नत सुभान अल्लाह रब फरमाया ओ इयो मुजो पान लो जंदी ख्वाहिश पूरी न कई तो मुझे को सिक्के को बेटो दुनिया की तमन्ना दे लाए उनकी तमन्ना पूरी न कई तो ही उन्हें दे लाए बता बैठा है दिल पर साईं तो खबर था मूसा छाती हो गई मूसा कलीमुल्लाह के केड़ो के बेटा फकाल मूसा ऐ रब व इज्जतिक व जलालिक लौ कान अतल यदैन रजलैन युसब अला वजही मुनसयान खलक़तहु इला यौमिल क़ियामत व कान हाज़ा मसीरुहु लम यरहु सदक़त मौला क्या देखी ख्वाहिश पूरी नथी थी पर जेकरे इने माण्हू के न हथ हुजना न पैर हुजना न हलण जी कुवत न ॻाल्हाइण जी कुवत हुजे सिस्सीअ भर सुरेगा जरा कोई पैदा की क़यामत में सुरंदो रहे जमीन ते हली न सके जिंदगी कठ में एडी मुश्किल न हथ न पैर न ॻाल्हाइण जी ज़बान न उनजी का ख्वाहिश पूरी थी जमीन ते कीड़ वांगुरन वांगुर रींगदो बतिया पर जे उन जे एवज तूर के किया से जन्नत वाली दुनिया तब वो खुश थी वदिया दुख न भरे तो उनजी इतनी ख्वाहिश जे बदले हेड़ा हेड़ा करना सुभान अल्लाह वाह जो मौला फैसलो करे सुभान अल्लाह समझ में आई वेरी हजरत मूसा अल्लाह ताला जल्ल शान के अर्ज कियो सुम्मा क़ाल मूसा ऐ रब अब्दु कल काफिर तुवस्सिउ अलैहि फिद दुनिया मुझा मौला एकड़ो काफिर तोखे नथो मने कम्युनिस्ट तुझे वजूद जो इनकारिया न नमाज पढ़े न रोजू रखे न तुझो कलमो पढ़े न तुझे खुदा करे वञे पर वरी माल एड़ा दौलत हेॾियूं मारियूं होने के बंगला बने के मई से खुशहाली होने के नौकरियूं कारोबार मजेदार बंगला भलियूं गाड़ियूं वॾियूं वॾियूं नेमतूं काफ़र देखो तो कोई मजे ही नहीं मालिक अल्लाह मौला हूं तो कोई मजे ही न तो वरी उनके हेडी दुनिया बस पलटे छड़ी रहे जे मता हेडी ने मजे नहीं होती हालांकि तो मजे कोन तो ईमान कोन तो आने तुझे वजूद जो इनकारिया तो उनके हेडी ने तुम से नवाजुआ बस मूसा ने यो अर्ज कयो ए अल्लाह ताला दोज़ख जा पर्दा हटा अल्लाह जेडी मन मूसा कलीमुल्लाह नजर खई त जहन्नम जो भड़ भड़ धड़पायूं ठई दोज़ख जे अंदर उठन जेड़ा बिच्छू नाग पलाम ट्रकंदड़ कई कुमारो गंदो खलीज ट्रकंदड़ पानी धूहर जे कंदड़ वाला खाधा एड़ा अजाब ऐ फटकंदड़ पायूं पियूं जेरा उठ में
जेडी मल उए मूसा कलीमुल्लाह मिठो रब फरमायो ए मूसा जेको मुखे नथो मञे मुते नथो ईमान आणे पर उन के चंगा कम के उन जे वजू के दुनिया में ये माल बंगला चाहिए ना दुनिया में पर आखिरत में जी इहा जाय थी नसीब आखिरत में उन जो ठिकानो इहो आ हजरत मूसा अलैहि सलाम जने यो मंजर ॾिठो जी मुंहिंजा मौला ए मुंहिंजा रब करीम व इज्जतिक व जलालिक लौ कान लहु दुनिया मुंज़य्यो में खलक़तहु इला यौमिल क़ियामत व कान हाज़ा मसीहु कअल्लम यर खैरन क़त मुंहिंजा मौला जेकॾहिं उन्हनि खे जना को पैदा जो क़यामत की बादशाही दी चलिया सही दुनिया जो नेमतों में हिकड़े के नहीं चलिया पर जे ठिकानो में जो इहो ठायो थई त उन्हें का भलाई न ॾिठी ही मारी ही बंगला दुनिया जा उन्हें के केड़ो कमरी दा जे करे उन्हें जी जाय उन जो ठिकानो बिया जहन्नम जी बाहर जे रब फरमायो ते मूसा रब पंहिंजा फैसला ईअं ठाहे छॾिया आहिनि मोमिननि जे लाइ इहा जन्नत जेका ॾेखारी मां काफ़िरनि जे लाइ इहो जहन्नम जेको ॾेखारियो मां पोइ दुनिया जे नेमतुनि ते दुनिया जे माल ऐश अशरत ते काफ़िर कॾहिं बि मग़रूर न थिए ऐं दुनिया जे ॾुखनि ग़मनि परेशानियुनि कर्ज़नि तंगियुनि में मोमिन कॾहिं कमज़दा न थिए मोमिन जे लाइ जन्नत काफ़िर जे लाइ सुभान अल्लाह ये अजे तोखे का तकलीफ बड़ी आई है हम समझा दो कमरो न थियो बाश पूरी न थी सिक सीने में हुई सा पूरी न थी घबराए न दिल की मोमिन सच्चो हुजे रब सां सच्चो हुजे बस जेकॾहिं इहा दुनिया जी शइ न मिली त तुंहिंजे लाइ हूअ नेमत रब ठाहे जेका मूंसां छा तव्हां पंहिंजे रब जे फ़ैसिले ते राज़ी कोन थी कहिड़ा कहिड़ा राज़ी थी पोइ जेकॾहिं ग़म अचे दुख अचे दिलगीर न थियो हज़ार में गमन में मुस्कुराए सजण ताईं सिरड़ो छॾियो तमें सहाय सजण ताईं सिरड़ो छॾियो तमें सहाय हज़ार में गमन में मुस्कुराए रहे शाल दिल कर सदाई सलामत कुर्ब में कबूली असा क़यामत ओ ॾिसी यार पंहिंजो ॾिसी यार पंहिंजो छॾ में ग़म फुलाए ॾिसी यार पंहिंजो छॾ में ग़म फुलाए हज़ारनि ग़मनि में मुस्कुराए सजण ताईं सिरड़ो सजण छॾियो तम सहाय सजण ताईं सिरड़ो छॾियो तम सहाय हज़ार ग़मनि में मुस्कुराए सजण ताईं सिरड़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
गया। हजरत सैयदना ईसा रूहुल्लाह अल्लाह जो प्यारो रसूल के हजरत ईसा दुआ करी रब्बे अरनी सिद्दीक़म मिन अस्दिक़ाइक। ये मुझा मौला तुझे सच्चन मां को सच्चो मानू मुखे देखा। सच्चन मां को सच्चो मानू ॾिसण तो चाहियां। रब फरमायो से ईसा ओ हिन जंगल में वञ मुंहिंजो सच्चो मानू नज़र ईंदे। हज़रत ईसा वञे पियो उन जंगल जे ॾिठई हिकिड़ी औरत पेरनि खां मंडी आहे, बाहुनि खां रूंगी आहे, अखियुनि खां मज़ूर आहे, सॼे जिस्म खे कोड़ जी बीमारी वकोड़े वई आहे। हज़रत ईसा उनखे ॾिठो, आवाज़ आयो ईसा इहा मुंहिंजो सचन माण्हुनि मां इहा सची बानी। हज़रत ईसा वेठो पियो त उन जी ज़बान चुरे पई, चए पई अल्लाहुम्मा अशकुर अला नअमाइक। ये मुझा मौला तुझो शुक्र थी कया, तुझे नेमतुनि जो शुक्र थी कया, तुझे एहसान जो शुक्र थी कया। हज़रत ईसा हैरत में अची वियो, ये माई कहिड़ी नेमत जो शुक्र थी वेठी करे। हज़रत ईसा वञी चयो अस्सलामु अलैके, त माई जवाब ॾिनो अलैक सलाम या ईसा रूहुल्लाह। अम्मा तू तो मासूम आहीं, मां तोखे कॾहिं अॻे ॾिठो न आहे, न तो मूंखे ॾिठो, कीअं ख़बर पई त मां ईसा रूहुल्लाह आहियां? ए ईसा जंहिं रब तोखे मोकिलियो आहे उन रब तुझे नाले खां अॻे मूंखे आगाह करे छॾियो। अम्मा अजीब ॻाल्हि आहे, पेरनि खां तूं मंडी, बाहुनि खां तूं रूंडी, ऐं जिस्म तुंहिंजो कोड़ जे बीमारी में वरतल आहे। हेॾी अज़ियत हेॾी तकलीफ़ में जंगल में पई आहे, तुझे कहिड़ी रब जी नेमत आहे जंहिंजा शुक्र थी अदा करी। चई ईसा छो न शुक्र अदा कयां, रब मूंखे दिलि चङी भली ॾिनी आहे, ज़बान सलामत ॾिनी आहे, दिलि सां रब जो ज़िक्र थी कयां, ज़बान सां रब जो शुक्र थी कयां। पोइ छो न पंहिंजे मालिक जा एहसान कयां जंहिंखे दिलि ऐं ज़बान सलामत ॾिनी। बाज़ार में गमन में दिनों मुस्कुराए, सजण साईं सिरड़ो छॾियो तमे सहाय, सजण साईं सिरड़ो तम सहाय। हज़ारन गमन में दिनम मुस्कुराए, सजण साईं आवाज़ आयो ईसा इहा मुंहिंजी सच्ची बानी आहे, इहा जन्नत में तुंहिंजी रफ़ीक़ाणी थींदी। ए ईसा जे बेहश्त में मुंहिंजो रूहुल्लाह हूंदो, मुंहिंजो नबी अल्लाह ईसा हूंदो। उन जन्नत जे दर्जे में इहा मुंहिंजी पानड़ी हूंदी। तकलीफ़ुनि में बि रड़े नाहे, ताह नाहे, शिकायत नाहे, मूं रब जा शुक्र अदा।
शब्दो चक्रो आने तब दाऊ को करी केवल चीज़ को पावे तब रड़ी को करी तो के तकलीफ आई करिया रब तो ते हजार नेमत करी बरादे चार तकलीफ आयूं नहीं उन तकलीफ उनके एकड़े पुड़ में विझो ऐं जेके नेमतूं रब तो ते के उन ॿिए पुड़ में विझो त नेमतूं घणियूं तकलीफूं घणियूं जवाब ॾियो अफसोस फकीर थी करे एॾियूं शिकायतूं एॾियूं ताहूं सेस वसी जने वणे सकदम गई तकलीफ बंद कर से बात ये ताहूं मुझे रब वजू न कर चमचे हाल मुझे रब हाल वा राज़ी गया सल्लल्लाहु अलैहि लड़ी वियो छो आए लड़न वारो वञनि था काफ़िला कायूं न मोटियो को वञण वारो उमिरि जो सिज लड़ी वियो बाक़ी ज़िंदगी छा बची ये रब जान दे उधर नहीं जाए बस क्या मालिक को सुभान अल्लाह तुम्हें दुनिया जियो खिया या दिल समझ नगरिया न छो निकरी सके उनमा जन्म का भूकरण वारो मेरे जो सिज लड़ी वियो गुनाहन में जो कतरो खपे तो बसंगो साबुण कदे महरूम ना मोटे कदे महरूम ना मोटे खुदा के या झुकण वारो मेरे जो सिज लड़ी वियो बाक़ी ज़िंदगी जेतिरी बची आहे ख़बर न आहे उहा इन्हनि शिकवनि शिकायतुनि जे बजाए अचो त पंहिंजे रब सां सुने मां तोसां राज़ी आहियां तूं बि मूं सां राज़ी कीदा भाई केॾी वॾी ॻाल्हि तूं रब सां राज़ी रब वरी तोसां राज़ी पोइ हिते बि वाह सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या अनमो बसा सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह
पानो आही सीनो साईं पानो आही सीनो साईं तुझी केड़ी शराफत आ शिकायत तो करी मुझो तुझी केड़ी शराकत आ घुरे जोई करे सोई यार पर जी अदालत आ घुरे जोई बिनाई ज़ालई अमवाल मिल्कियत माल बाखारे वठे वापस जॾहिं जाशे बिना दोने जेका शइ तेरे वापस वठण जी मर्ज़ी आहे तू जो तो और वठे वापस जॾहिं जाशे इहा उन जी अमानत आ शिकायत तो करी तू अॼु इहो दिल में अज़्म कयो इंशाअल्लाह पंहिंजे रब जा फर्मा बरदार थी नमाज़ सुहिणी तरह सां पढ़ंदासीं कंहिंजी गिला ग़ीबत न कंदासीं ऐं जंहिं हाल में रब आयो आहे रब सां राज़ी थी रहंदासीं बस क़यामत जे ॾियारे मदीने वारे बि साईं सां हीअं गॾु ये अशरान में विची हम पाण में जुड़ियल मिलियल आहिनि ईअं सोने हबीब सां गॾु नमाज़ शरीयत जे अमल में सुन्नत की ताबेदारी कयो गुनाह खां बचो बेफरमानी जे कमनि खां बचो अल्लाह ताला जे शान शाल सां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं ये ॾिठल साईं तव्हांखे ॿुधायो ये नवां किताब आया आहिनि ऐं तमामु वॾे फ़ाइदे जा आहिनि तव्हांजे लाइ ज़िंदगी सवारे छॾींदा तव्हांजी ज़िंदगी जे सुधारण जे लाइ तव्हां सां गॾु ॼणो हिकिड़ो को उस्ताद को मुर्शिद तव्हां सां गॾु थी करे किताब वठो पढ़ो पंहिंजे बच्चनि खे पढ़ी ॿुधायो ऐं ॿियनि ताईं इहो मोहम्मदी पैगाम पहुचायो अल्लाह करीम जल शान सां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैहि इल्लल मालिक तू राज़ी थी करीम रब तू करम कर ई जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि खे असांखे अमल जी तौफ़ीक़ बुरायुनि खां बचा बेफरमाइयुनि खां बचा पंहिंजे हबीब जी फर्मा बरदारी वारी वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك